मुफ्ती साहब हिकिड़ी औरत मौलविन ते तनक़ीद कंदे चयो आहे त अॻे मौलवी चवंदा हुया त टीवी हराम आहे ऐं हाणे पाण टीवी ते अचनि था। इहो ई मुल्लो जेको असांजे मुआशरे में हाणे टीवी ते अचे थो, मस्जिदुनि में बि असांखे जेको आहे सो लाउड स्पीकर इस्तेमालु करे थो। असांजे पेरेंट्स जे असांजे माइटनि जे दौर में त चवंदो न न इहो त काफ़िरनि जो कमु आहे, काफ़िरनि जी ठाहियल शइ आहे, असांखे कहिड़ी ज़रूरत आहे हिन जी। उन टीवियूं भञियूं पियूं हुयूं, भञियूं हुयूं, पर हाणे कावड़ ईंदी टीवी खणी बंदि आहे। हाणे उनखे सम्झ आई आहे त न, असल पावर नैरेटिव जो आहे, असल पावर एक्सेस जो आहे, असल पावर हेजमनी जो आहे। इहो हिकिड़ो वॾो एतराज़ आहे त अॻे मौलवी चवंदा हुया टीवी ॾिसणु हराम आहे ऐं हाणे हर मौलवी जो पंहिंजो यूट्यूब चैनल आहे, हर मौलवी टीवी ते मौजूदु आहे, को मसला ॿुधाए थो, को बयानात करे थो, को कंहिं मौज़ू ते ॻाल्हाए थो। जॾहिं टीवी हराम हुई छा हाणे हलाल थी वई आहे? इन मसइले खे चङी तरह सम्झो। सभ खां पहिरियों इस्लाम जे अंदरि जेकी तस्वीर हथ सां ठाहिबी आहे उहा हराम आहे। जंहिंमें हथ जो अमल हुजे, तव्हां कंहिं पत्थर जी मूर्ति ठाहियो था या कंहिं कागज़ ते प्रिंट कयो था, इहा हराम आहे। इन में कंहिं बि आलिम जो इख्तिलाफ़ न आहे। उन खां बाद आई डिजिटल तस्वीर। डिजिटल तस्वीर ते तमामु उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त उहा बि हराम आहे, जेकी कागज़ में ईंदी आहे, छो त उनजो हिकिड़ो वजूद आहे। उनखे तव्हां हथ लाहींदव तव्हांखे महसूस थींदी त तस्वीर आहे, उनजो हिकिड़ो वजूद आहे, हार्ड कॉपी आहे उहा। त इनखे बि तमामु उलमा हराम चवनि था। जेकी मोबाइल जे अंदरि अचे थी या टीवी जे अंदरि अचे थी तस्वीर, उन में उलमा जो इख्तिलाफ़ थियो। बाज़ चवनि था इहा हराम आहे, बाज़ चवनि था इहा नाहे हराम। जेके चवनि था इहा नाहे हराम, उन्हनि वटि दलील इहा आहे त हिकु त इनखे ठाहिण जे अंदरि को हथ जी महिनत नथी लॻे, ॿियो इन जी का हक़ीक़ी कैफ़ियत न आहे। इहा ईअं आहे जीअं इंसान आईने जे साम्हूं बीहे त उनखे पंहिंजी तस्वीर नज़र ईंदी, जॾहिं हटी वेंदो त तस्वीर ख़तमु। त हिन तस्वीर जी का हक़ीक़ी वजूद न आहे। मोबाइल जे अंदरि तव्हां जेकॾहिं मोबाइल खे भञी भोरा कयो तॾहिं बि का इहा हक़ीक़ी वीडियो तव्हांजे हथ में न ईंदी। जॾहिं उलमा फरमायो त टीवी हराम आहे, उन जी वजह छा आहे? शराब हराम आहे, वजह छा आहे? अल्लाह साईं क़ुरान में चयो हराम आहे। ऐं इन जो उनसर छा आहे त शराब नशे वारी शइ आहे। हर उहा नशे वारी शइ जंहिंसां इंसान जो दिमाग़ आउट थी वञे उहा हराम आहे। वजह हूंदी आहे न कंहिं बि शइ जी हुरमत जी। टीवी खे जॾहिं आलिमनि फरमायो हराम आहे, वजह छा आहे? बेहयाई, बेहूदगी, नाच गानो, म्यूज़िक, इन्हनि तमामु ख़राफ़ात जी वजह जे करे उन दौर में बि आलिमनि फरमायो टीवी हराम आहे। अॼु बि चवनि था टीवी हराम आहे। बाक़ी आलिम जॾहिं पाण टीवी ते अचनि था त उहा का बेहूदगी कोन था ॾेखारनि, नाच गानो कोन था ॿुधाइनि, को म्यूज़िक कोन था इस्तेमालु कनि। त हिन ज़माने में बि मोबाइल जे अंदरि बि उहा तमामु बेहूदगी हराम आहे, जेकी टीवी में अॻे बि हराम हुई, हाणे बि हराम आहे। फतवा तब्दील न थी आहे, सम्झण जो फ़र्क़ु आहे। जंहिं वजह जे करे अॻे टीवी हराम हुई, उन वजह जे करे अॼु बि टीवी हराम आहे। ऐं उहे तमामु वजूहात मोबाइल जे अंदरि बि हराम। फतवा तब्दील न थी आहे, इहा ग़लति फ़हमी आहे। ऐं इन जे करे तव्हां ॾिसो वाक़ियात बि केॾा ख़तरनाक थियनि था। जेकी बेहूदगी मोबाइल जे अंदरि, टिकटॉक जे अंदरि अची वई आहे, इन जे करे केतिरा दर्दनाक असांजे मुल्क जे अंदरि वाक़ियात पेश अचनि था। कुझु महीना अॻ में हिकिड़ी नौजवान छोकिरी जेकी टिकटॉक ठाहींदी हुई, उनखे पंहिंजे कंहिं माइट क़तल करे छॾियो। इहो वॾो वाक़ियो मशहूरु थियो मुल्क जे अंदरि। ऐं इन वाक़े जे करे बि मौलविन ते तनक़ीद त मौलविन जेको आहे माण्हुनि जी ज़हन साज़ी कई आहे। इन करे कंहिं नौजवान बाद में ख़बर पई त उन पंहिंजे इश्क जे करे क़तल कई हुई। वरी हाणे हिकु ॿ ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त कराची डिफेंस जे अंदरि हिकिड़ी औरत जेकी टिकटॉक वग़ैरह ठाहींदी हुई, वीडियोस वग़ैरह ठाहींदी हुई,
जंहिंखे 3 लख माण्हू पसंदि कंदा हुया, उन औरत जो लाश 6 महीननि खां बाद में घरां बरामद थियो आहे। 6 महीना लाश सड़ी वई आहे। जेके माण्हू पाण खे ख़ानदानी सम्झनि था, आला क़ौम वारा सम्झनि था, उन्हनि जी औरत बि मोबाइल पकड़े करे पंहिंजे जिस्म जी नुमाइश कराए थी। आलिम जॾहिं तक़रीर कंदो आहे त उहो अल्लाह रसूल जी ॻाल्हि ॿुधाईंदो आहे, इन्ही बेहूदगी खां रोकण जे लाइ ॻाल्हाईंदो आहे। त इन करे आलिमनि जी फतवा अॻु में बि साॻी हुई, हाणे बि साॻी आहे।